नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारा सुमरो माया ग़ज़ाला अबलो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। अगुणे सदर आसिफ अली ज़रदारी जी इस्लामाबाद में मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन सां मुलाकात। चौधरी सालिक हुसैन ऐं वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा भी मुलाकात में मौजूद हुआ। आसिफ अली ज़रदारी मौजूदा सियासी सूरतयाल ते साथ ॾियण ते चौधरी शुजात जा थोरा मञिया। ॿिन्ही अॻवाननि विच में मुस्तक़बिल में भी सियासी मुशावरत जारी रखण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अमेरिकी कांग्रेस जी मेंबर अलहान उमर जी मुलाक़ात। वज़ीर आज़म पाक अमेरिका वापार ऐं सीड़पकारी में सहकार वधाइण ते ज़ोर भरींदे चयो आहे त उमेद आहे त पाकिस्तान ऐं अमेरिकी अवाम विच में लाॻापा वधीक मज़बूत थींदा। पाकिस्तान अमेरिका सां पंहिंजनि चिटादार लाॻापनि खे क़दर जी निगाह सां ॾिसे थो। तइमीरी राब्तनि सां ख़िते में अमन सलामती ऐं तरक़ी खे हथी वठण में मदद मिली सघे थी। अमेरिका पाकिस्तान जो सभ खां वॾो वापारी पार्टनर आहे। वज़ीर आज़म वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ियुनि खे बि उजागर कयो ऐं चयो त इस्लामोफोबिया खे मुंहुं ॾियण लाइ आलमी सतह ते गॾियल कोशिशुनि जी ज़रूरत आहे। अमेरिकी कांग्रेस मेंबर अलहान उमर जूं परॾेही मामलनि वारी ममलिकती वज़ीर हिना रबानी खर ऐं स्पीकर राजा परवेज़ अशरफ सां धार धार मुलाक़ातूं। अमरीकी कांग्रेस जी मेंबर अलहान उमर जी अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान सां बनी गाला में मुलाक़ात। शीरीन मज़ारी जो चवणु आहे त अमरीकी कांग्रेस मेंबर सां मुलाक़ात दौरान इस्लामोफोबिया ऐं उन सां लाॻापियल मामलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। अलहान उमर इस्लामोफोबिया ख़िलाफ़ इमरान ख़ान जे मौक़िफ़ जी वाखाण कई। अमरीकी कांग्रेस जी मेंबर अलहान उमर सदर आरिफ अलवी सां बि मुलाक़ात कई। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला अमेरिकी कांग्रेस जी मेंबर अलहान उमर सां मुलाक़ात ते अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान आॾो सवाल रखी छॾिया। चवे थो अमेरिकी उहिदेदार सां मुलाक़ात साज़िश आहे या मुदाख़िलत। इमरान ख़ान क़ौम खे जवाबु ॾिए। इमरान ख़ान ॿुधाए त अलहान सां मुलाक़ात में कहिड़ी अमेरिकी साज़िश ते ॻाल्हि थी। जेकॾहिं अव्हां क़ौम खे न ॿुधायो त जांच कराईंदुसि। क़ौम खे सचाई जी ख़बर पवणु घुरिजे। इहो न थिए जो इमरान न्याज़ी पंहिंजी रिवायत मुताबिक़ कुझु ॾींहंनि खां पोइ हिकु ॿियो ख़तु साम्हूं आणे छॾे। क़ौम खे अमेरिका ख़िलाफ़ु भड़काईंदड़ अॼु अमेरिकनि सां खिली खिली मुलाक़ातूं करे रहियो आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह फरीदाबाद वेझो बाहि मुतासिर ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो पहुतो। फौतियुनि जे वारसनि सां ताज़ियत। फौतियुनि जे वारसनि खे 5-5 लख रुपया ऐं ज़ख़्मियुनि खे 2-2 लख रुपया ॾियण जो ऐलान। फरीदाबाद खे टाउन जो दर्जो ॾियण ऐं ॻोठ खे पको करण जो बि ऐलान। वॾे वज़ीर जो चवणु आहे त वाक़े जी जाच लाइ घरू सेक्रेटरी सिंध जी अॻवाणी में जाच टीम जोड़ी आहे जेका वाक़े जी जाच करे रिपोर्ट पेश कंदी। ग़फ़लत साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। बाहि मुतासिरनि खे घर बि ठाराए ॾींदासीं ऐं ॻोठ लाइ वाटर सप्लाई स्कीम पिणु ॾिनी वेंदी। मरी वियल जानवरनि जो मार्केट मुताबिक़ मुआवज़ो ॾिनो वेंदो। फरीदाबाद वेझो बाहि मुतासिर ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बरसात मुतासिरनि जा अहंज बीणा करे छॾिया। बाहि मुतासिर तूफ़ानी बरसात दौरान बि खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। बहाली वारो कमु त परे जी ॻाल्हि पर मुतासिर ॻोठ में इमदादी कार्रवायूं बि शुरू न थी सघियूं। बाहि जो मलबो बि न हटी सघियो। बाहि में ज़ख़्मी थियल ॻोठाणनि जो लाड़काणे जी अस्पताल में इलाज जारी। ज़ख़्मी थियल औरत मौतां जी हालत ते ॻणिती जॻी आहे। बाहि लॻण करे 9 मासूम हयातियूं ज़ाया थियूं। 5 ॼणा ज़ख़्मी थिया ऐं 80 खां वधीक पोरियतुनि जा घर सड़ी रखी विया। बाहि लॻण करे सवे ढोर बि सड़ी मरी विया।
ऐं भिरिया रोड वेझो ॻोठ पीर क़ाइम शाह में 11,000 वोल्टेज जूं तारूं घरनि मथां किरी पियूं, 7 घरनि खे बाहि। नौजवान अली हसन नांगोर सड़ी फौत। घरनि में पियल समूरो सामान सड़ी वियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। फायर ब्रिगेड अमलो इतला बावजूद न पहुतो।